सकाफ़त खाते जे अमलदारनि जी बेध्यानी सबबि मीरो खान पब्लिक लाइब्रेरी खे जदीद सहूलतूं फराहम करण बदिरां सार संभाल रहण सबबि पंहिंजे उरूज खां ज़वाल ॾांहुं वधी रही आहे। कंबर शहदादकोट जे डिप्टी कमिश्नर 6 साल पहिरियां शागिर्दनि ऐं इलाइक़े वासियुनि खे साइंसी, समाजी ऐं निसाबी इल्म जी हासिलात लाइ मुख़्तियारकार ऑफिस में हिक कमरे जी लाइब्रेरी जो बुनियाद रखियो हो। इंतज़ामिया पारां लगातार लाइब्रेरी जी सार न लहण सबबि लाइब्रेरीअ में करंट अफेयर सूदो ॿियनि किताबनि जी खोट पैदा थी वई आहे, पर ज़िम्मेवार नोटिस वठण लाइ तयार न आहिनि। लाइब्रेरीअ में पढ़ंदड़ नौजवाननि जो चवणु आहे त हज़ारे माण्हुनि जी आबादी वारे शहर में हिक कमरे जे बदिल लाइब्रेरीअ में किताबनि सूदो सहूलतुनि जी खोट आहे। में हीअ लाइब्रेरी शहीद मोहतरमा बेनज़ीर मेमोरियल लाइब्रेरी क़ाइमु कई हुई। उन वक़्तु त हिन लाइब्रेरी खे तमामु सहूलतूं मुहैया कई हुई, पर वक़्तु गुज़रंदे हिन लाइब्रेरी खे लावारिस कयो वियो। हाणे हिन वक़्तु हिन लाइब्रेरी में तमामु किताबनि जी खोट आहे। सिर्फ़ु गवर्नमेंट ॾिसो तव्हां चओ था त सिर्फ़ु गवर्नमेंट जा बुक्स पिया आहिनि। उन्हनि घुर कई त इंतज़ामिया नोटिस वठी माण्हुनि खे मुताले लाइ लाइब्रेरीअ खे घुर्बल किताब, कंप्यूटर, फर्नीचर ऐं पीअण जे पाणी सूदो ॿियूं सहूलतूं फराहम करे इल्म सां चाह रखंदड़ माण्हुनि जी परेशानियुनि खे घटायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk